माण्हू त अॻु में ई लॾपण करे चुका आहिनि। ॻूठ हुननि जा ॿुॾी आहिनि। इन इंतज़ार में आहियूं त को इरिगेशन जा को चीफ इंजीनियर जेके नाहिल आहिनि हिन महिल ताणी को लभे कोन थो को अचे इनखे प्रॉपरली एड्रेस कयूं। असां या इंडिविजुअल माण्हू वञी मशीनूं बीहारींदासीं त माण्हुनि में झगड़ा पैदा थींदा। हिन महिल मां तव्हांखे इहो चवां थो त हिते इहो अलर्ट जारी थियो पर असांजी इरिगेशन डिपार्टमेंट ई गुम आहे, को माण्हू ज़ाहिर कोन्हे। सरदार पंचायत साहब इहो ॿुधाइजो त कंबर शहदादकोट जेको शहर आहे उहो ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। भरपासे वारा इलाइक़ा पहिरियां ई ॿुॾी चुका आहिनि। तव्हांजो चवणु आहे त आपाशी अमलो बि हिन वक़्त ताईं ग़ाइबु आहे। पोइ शहरनि खे बचाइण लाइ तव्हांजी कहिड़ी हिकमत अमली हूंदी? मां हिन महिल मां खणी ईअं चवां, मां या मीर साहब नादिर मक्सी साहब या असां पंहिंजे मदद आप ऐं अलाह जे सहारे था कयूं कमु। इरिगेशन डिपार्टमेंट्स असांजा जेके बि आहिनि उहे गुम आहिनि। हिन महिल जेका असां करे सघियाऊं कयूं था पिया ऐं हालत इहा आहे त असांजे हिन डिपार्टमेंट जा जेके ऑफिसर आहिनि उहे उन्हनि जो कमु हूंदो आहे न त कंहिं ऑफिसर जो इन्हनि जो अचे ॿुधाइनि त बाबा हिते हे रस्तो वठिबो आहे, हीअ शइ कबी आहे, हीअ ॻाल्हि कबी आहे। इहे माण्हू आहिनि ई कोन, किथे आहिनि असांखे ॾिसण में कोन था अचनि। जे तव्हां किन वारा किथे ॻोल्हे ॾियो त असांखे उहा वधीक बहितर थींदी। अच्छा सरदार साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु कंबर ऐं शहदादकोट जा कहिड़ा कहिड़ा ज़िला आहिनि तव्हांजी नज़र में, कहिड़ा कहिड़ा शहर आहिनि जिन खे वधीक ख़तरो आहे? असांजो छो जो असांजे ज़िले में शिकारपुर ज़िले जो पाणी बि अचे थो, असांजे ज़िले में जैकबाद जे तरफ़ों बि पाणी अचे थो, असांजे ज़िले में लाड़काणे जे तरफ़ों बि पाणी अचे थो। इन पाणी खे अॻिते रस्तो नथा ॾियनि, तंहिंजे करे इहो पाणी हिते डैम थींदो थो वञे। इहो पाणी हिते बि डैम थियो आहे जंहिंजो नुक़सानु सुपरे बंद जे खंडनि जे करे पाणी बि हिते वधियो आहे। वरी हुन पासे ॾांहुं असांजे जेको परियों पासो आहे दादू ज़िले जा जेके ॿाहिरि आहिनि उहे बि ईअं ॿुॾियल आहिनि। उते बि इरिगेशन डिपार्टमेंट गुम आहे। जे केन शाह आहे त उते बि इरिगेशन डिपार्टमेंट गुम आहे। इहा ई डिपार्टमेंट आहे जंहिं हिन महिल पंहिंजी हिकमल अमली पूरी न करे सघिया, जंहिंजे करे इहे मसइला पैदा थियनि था। सरदार साहब हिन वक़्तु वार कंबर शहदादकोट ऐं ॿियनि ज़िलनि जे हिननि जे रहवासी जेके आहिनि उन्हनि लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज हूंदो? हू हिन वक़्तु केॾांहुं वञनि, किथे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियनि? अमा हिन महिल जेको शहरनि जो इशू आहे, ॻोठ त सभु ॿुॾल आहिनि। हिन महिल मां तव्हांखे चवां त फलाणो ॻोठ बचियल आहे, इहो बचियल को ॻोठ कोन्हे जेको पंहिंजे उन में को घर साबित हुजे। हिन महिल माण्हुनि खे असां त इहो चवंदा त जेतिरो महफ़ूज़ हंध ते पहुची सघनि पहुचनि। छो जो असां वटि जेके हिन महिल आर्मी या नेवी जेके आया आहिनि उहे बि पंहिंजे हथुलवस कोशिशि कनि था पिया। लोकल माण्हू बि पंहिंजे हथुलवस पंहिंजी मदद आप सां था निकिरनि। हिन महिल असां उन्हनि खे जे अलर्ट जारी थियो आहे त उते मां सम्झां थो अञा अहिड़ो को बंदोबस्तु बि कोन करे सघी या एडमिनिस्ट्रेशन त उन्हनि माण्हुनि खे वेकेट करायो वञे। सरदार चांडियो साहब KTN न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नासिन वक़्त ताईं पिया वार तारको ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। DC कंबर शहदादकोट पारां थ्रेड अलर्ट जारी कयो वियो। इन हवाले सां